बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जे ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां त शाल जिते हुजो शाद ऐं आबाद हुजो। ईद उल अज़हा जा ॾींहं हली रहिया आहिनि। हर ॾींहुं तव्हां लाइ ईद सईद वांगुरु हुजे, हमेशा शाद ऐं आबाद हुजो। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ 92 क़िस्तूं तव्हां सॼणनि जे ख़िदमत में असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 93 हिकु नए क़िसे सां तव्हांजे साम्हूं। अॼोको क़िसो आहे ख़लीफ़े हारून रशीद ऐं हुन जे हिकु इबादत गुज़ार पुट जो। आमतौर ते बादशाहनि जा पुट अयाश, लाॾ कोॾ वारा, दादला, पर ख़लीफ़े हारून रशीद जो ही पुट ॼमण सां ई जीअं सम्झ थियसि त हिन जो बादशाही या शान शौक़त सां हिन जो वास्तो घटि रहंदो हो। पंहिंजे मुंहं सां वेठो हूंदो हो। शाही महफ़िलूं, शाही प्रोग्राम, फंक्शन, उन्हनि में हिन जी दिलचस्पी तमामु घटि हूंदी हुई। बादशाह हिन खे ज़ोरी वठी वेंदो हो, पर हिन जी ॼण दिलि न लॻंदी हुई। 16 सालनि जो जॾहिं थियो, हाणे ईअं सम्झ ॼण बालग थियो, सम्झ सफ़ा थियसि, त हिन महल छॾियो। हूअं जेको महल में रहे पियो, हिन महल छॾियो, दुनिया खां किनारा कशी अख़्तियार करे छॾी। जिथे बि को ज़ाहिद आबिद ॿुधंदो हो, उन्हनि जी ख़िदमत में वञी रहे। कॾहिं कंहिं वटि 2 ॾींहं, कॾहिं कंहिं वटि 2 ॾींहं। ऐं हिन जो रहणु जेको हूंदो हो, उहो ख़ासि करे क़ब्रिस्ताननि में हूंदो हो। हिन जो रहणु महल छॾे मुक़ामनि में सुतो पियो हूंदो। पोइ उते क़ब्रुनि ते जॾहिं ईंदो हो त क़ब्रुनारनि खे चवंदो हो त तव्हां पाण खे दुनिया जा मालिक सॾाईंदा आहियो, पर छा उन दौलत सां, उन पावर सां, उन दबदबे सां तव्हांजी हितां निजात थी सघे थी? तव्हांजो छोटकारो उन ज़रिए थी सघे थो? हाणे तव्हां क़ब्रुनि में आहियो ऐं काश मूंखे ख़बर पई हा त मां जेको तव्हांखे चवां थो त मूंखे तव्हां वरंदी हुनजी छा था ॾियो। मां जेको तव्हांखे चवां थो त तव्हां हिन जी मूंखे ज़ाहिर वरंदी ॾींदा हूंदव। अलाए कहिड़ी वरंदी ॾींदा हूंदव। रोअंदो हो। मतिलब ही सफ़ा फना फिलाए थी। ख़लीफ़ो हिन जी पंहिंजी माउ अमीर वज़ीर, पर हिन जी कंहिं शइ सां दिलचस्पी न हुई। उहे हिन खे सम्झाईंदा, पर हिन जी कंहिं सां दिलचस्पी न हुई। आख़िर ॿुधायोमांव त जॾहिं 16 सालनि जो थियो त हिन महल छॾियो। महल छॾे अची मुक़ामनि में रहण लॻो। हिकिड़े दफ़े इत्तेफ़ाक़ अहिड़ो थियो जो ख़लीफ़ो हारून रशीद वॾे दबदबे सां, वॾे मान शान सां, वॾो हिकिड़ो जुलूस हुजेसि। पासनि खां वज़ीर, अमीर, हाकिम, नौकर, चाकर, सिपाह कंहिं पासे विया पे, वॾो लश्कर। इत्तेफ़ाक़ अहिड़ो त हिननि जो लंघ बि उन क़ब्रिस्तान खां हुयो जिथे हे ख़लीफ़े जो पुट रहंदो हो। क़ब्रिस्तान हिननि जो लंघ बि उतां। हे उते वेठो हुजे। माण्हुनि खे त ख़बर हुई, बगदाद जे माण्हुनि खे ख़बर हुई, या जेके बि अमीर वज़ीर हुआ उन्हनि खे त ख़बर हुई। उन्हनि जो हिन खे ॾिठो त हेठि वेठो आहे, लटा कपिड़ा फाटा पिया अथसि,
हाल हीणा लॻा पिया अथसि। ॾिठुनि सोटी कपिड़ा पातल हुअसि, सोटी कपिड़ा, मथे ते हिकिड़ी सोटी चादर हुजेसि। हिक ॿिए सां ॻाल्हाइनि पिया अमीर त यार हे त ॾिसो ख़लीफ़े जो पुटु केॾो त हिन ख़लीफ़े खे ख्वार कयो आहे। ॿिया बादशाह ॿुधंदा उहे छा चवंदा। ख़लीफ़ो बि अलाए छो हिन खे सख़्ती नथो करे। ख़लीफ़ो जे थोरो हिन ते ज़ोर ज़बरदस्ती करे त थी सघे थो त हे पंहिंजी इहा हालत छॾे आम माण्हू वारी हालत में अचे। ख़लीफ़े उन्हनि जो भुणको ॿुधी वरितो। ख़लीफ़े खे बि ॾुख थींदो हो, अहसासु थींदो हो पंहिंजे पुट जो। घोड़े तां लथो आयो पुट वटि। पुट खे चईं त भाउ तोखे पंहिंजा कहिड़ा हाल कया आहिनि, यार कुझु त सोच। जी पाण खे नथो पंहिंजो नथो सोची त मुंहिंजो सोच। मां मुसलमाननि जो ख़लीफ़ो आं, अमीरुल मोमिनीन आं, दुनिया जे बादशाहनि ते मुंहिंजो धाको आहे। उहे ॿुधंदा त छा चवंदा। तूं जेको हे तरीक़ो थो करीं इन सां त तूं मूंखे ख्वार पियो थो करीं। हिन जे पुट हिन खे वरंदी कान ॾिनी, वरंदी न ॾिनई। बाक़ी हीअं कंधु मथे कयईं त हिकिड़ो कुॿो हुजे, क़ब्रिस्तान में कुॿा थींदा आहिनि, हिकिड़ो कुॿो हुजे, उन कुॿे ते हिकिड़ी झिरकी वेठी। कुॿे जी बि चोटी जेका थींदी आहे, कुंगरो जंहिंखे चइजे, उन ते उहा झिरकी वेठी। ख़लीफ़ो बीठो हुउसि, हिन झिरकीअ ॾे निहारे ऐं झिरकीअ खे चयो त हे झिरकी, तोखे मां उन रब जो कसम थो ॾियां जंहिं तोखे पैदा कयो। मां तोखे उन रब जो कसम थो ॾियां जंहिं तोखे पैदा कयो आहे। अचु मुंहिंजे हथ ते अची वेह, अचु मुंहिंजे हथ ते अची वेह। हिन जो इहो चवणु ऐं झिरकी उतां लथी उॾामंदी अची हिन जे हथ ते वेठी। बादशाह बि ॾिठो, अमीरनि वज़ीरनि बि ॾिठो। वरी हिन खे चईं त तोखे मां उन रब जो, जंहिं रब तोखे ख़लकियो आहे, उन जो वास्तो थो ॾियईं त वापसि पंहिंजी जाइ ते। वरी झिरकी भड़को ॾेई पंहिंजी उते वेठी। सभिनी ॾिठो। हाणे झिरकीअ खे चईं त हे झिरकी, अमीरुल मोमिनीन जे हथ ते अची बीह, हथ ते अची वेह, ख़लीफ़े जे हथ ते अची वेह। पर झिरकी ॼण ॿुधो ई कोन, झिरकी ॼण ॿुधो ई कोन, झिरकी न लथी। सभिनी ॾिठो, ख़लीफ़े बि ॾिठो। छोकिरे पंहिंजे पीउ खे चयो त तूं दुनिया जे करे मूंखे बदनाम थो पियो करे। मां तुंहिंजी ख्वारी कोन थो करायां, तूं मूंखे ख्वार पियो थो करीं। हाणे जेकॾहिं तोखे मुंहिंजो, मां महल बि छॾे आयो आहियां, पर जेकॾहिं तोखे मुंहिंजो हिते रहण बि बुरो थो लॻे ऐं मुंहिंजे हिते रहण सां तुंहिंजी इज़त में को फ़र्क़ु थो अचे त पोइ मां हितां बि वञा थो ऐं मां अलाह खां दुआ थो कयां त क़यामत खां अॻु में मूंखे तोसां न मिलाए। मां अलाह सां दुआ थो घुरां त मुंहिंजा रब मूंखे क़यामत खां अॻु में पंहिंजे पीउ सां न मिलाए। ईअं चई ऐं उथियो। कंहिंखे ॻाल्हाइण जी ईअं ज़ुबान ई न चुरी, माना माहौल अहिड़ो ठही। रस्तो वतई ख़लीफ़ो बि ॾिसे पियो, अमीर वज़ीर बि ॾिसनि पिया। ख़लीफ़ो विसामी वियो सफ़ा। सोचिनि त सॾु कंदासीं सभु कोन मोटंदो। नेठि ख़लीफ़ो जिॾे वञिणो हो होॾे वियो। हिन छोकिरे उतां रुख रखियो। बसरो शहर हुयो। उन बसरे शहर जो
इन पंधु शुरू कयो। हलंदो हलंदो अची बसरे में पहुतो। हाणे हिते त पंहिंजो घरु हुयुसि, पंहिंजो तर हुयुसि, पंहिंजा वास्ते वारा हुअसि। हू रहंदो मुक़ाम में हो, कंहिंखे कहल पवंदी त को हाणे हिनखे ॾींदो हो त खाईंदो हो। ज़ारा इंसान आहे, इंसान खे खाइण लाइ त खपे। कॾहिं मिलंदो हुउसि, कॾहिं बुख ते बि सुम्ही पवंदो हो। पर हाणे बसरे में जो वियो त उते त हिन जो को वाक़ुफ़ु कोन हो। घुरणु हिनखे बुरो पियो लॻे। हिन उते बाज़ार में राज़ा मज़ूर जेके थींदा आहिनि उन्हनि जी ॻोल्हा कई, पुछा कई, उन्हनि सां अची मिलियो। अब मां बि परदेसी आहियां, कमुकारु कंदुसि, मूंखे पाण सां गॾु कम ते खणो। पोइ उन्हनि सां गॾु कम ते वेंदो। कॾहिं दरहम मिलेसि, कॾहिं अधु दरहम मिलेसि, कॾहिं त मज़ूरी मिलेसि बि कान। माना उन मां ही पंहिंजो गुज़ारो कंदो। पर इहो हुयो त जेका मज़ूरी मिलंदी हुअसि, दरहम मिले, अधु पाण ते ख़र्चु कंदो हो, अधु ख़ैरियात कंदो। अधु दरहम मिलंदो हुअसि त उन मां बि अधु पाण ते ख़र्चु कंदो हो, अधु ख़ैरियात कंदो। जंहिं ॾींहुं न मिलेसि उन ॾींहुं त पाण बि वीचारो ईअं। मतिलबु हिन उते बसरे में इहो कमु शुरू कयो। उन ॾींहुं दौर जो बसरे जो हिकिड़ो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे, अबू आमिर बसरी। अबू आमिर बसरी उन बयानु कयो त हिकिड़े दफ़े मुंहिंजे घर जी भित किरी पई। मुंहिंजे घर जी भित पुराणी थी वई, भित किरी पई। मूंखे मज़ूरनि जो ज़रूरत हुई, वियुसि बाज़ार में जिते मज़ूर वेहंदा हुआ। त वञा त मज़ूर हथ ॾिसां त मां पंहिंजी भित खणां। मां जो आयुसि ॿुधाइनि त भाई हिन पीढ़ीअ ते हिते वेहंदा आहिनि मज़ूर। आयुसि ॾिठुमि हिकिड़ो जवान हुजे, नौजवान हुजे, पर ॾाढो सुहिणो, ॾाढो सुहिणो हुयो। मज़ूर पर ॾाढो सुहिणो। छा मां हुनजी ॻाल्हि कयां? चई भला हे बि मज़ूर आहे, मज़ूरी थो करे, बसि रब जी कुदरत आहे। चई त मां हिन जे साम्हूं अची मां हिनखे सलाम कयो। सलाम कईमांसि, हिन मूंखे सलाम जो जवाबु ॾिनो। मां चयोमांसि सदा तूं मज़ूरी कंदे? मज़ूरी कंदे? मूंखे चई त हा मज़ूरीअ लाइ त मां वेठो आहियां। पोइ हल, मुंहिंजी भित किरी पई आहे, मूंखे मज़ूर जी ज़रूरत आई, इन जे लाइ आयोसि। हल हली भित ठाहे ॾे। हिन चयो त हा मां मज़ूरी कंदुमि, मज़ूरीअ लाइ वेठो आहियां, तोसां बि हलंदुसि, पर इहो आहे त मुंहिंजो कुझु शर्त अथई। हुजनि ई क़बूल त हलाए मज़ूरी। अड़े हे छा, हे कहिड़े क़िस्म जो मज़ूर आहे, कोई शर्त थो ॾे? चई हिन जी सूरत सुहिणी, वरी हिन ॻाल्हि जो अहिड़ी कई त चई त न त हिकिड़ो कावड़ बि लॻंदी आहे। पर मां चयो मां त हल दा तूं पंहिंजा शर्त ॿुधाए, शर्त ॿुधाए। चई त मां इहो थो चवां त तोसां पहिरियों शर्त तइ कयां, पहिरियों शर्त तइ कयां त पोइ मथां वरी फॾो थिए। मां चयोमांसि हा भाउ सही आहे, ॿुधाए भला। हिन चई मां मज़ूरी वठंदुसि ऐं हिकु दरहम। चई मां ॾींदोमांइ। जेॾी महिल मुअज़्ज़िन अज़ान ॾींदो, मुअज़्ज़िन अज़ान ॾींदो, पाड़े में ज़ाहिर आहे मुस्लमाननि जो शहरु आहे, मुअज़्ज़िन अज़ान ॾे मूंखे जमायत सां निमाज़ पढ़ण जी मोकल ॾींदो। मथां चई त भॻो थो वञे, लहराए थो, मूंखे जमायत सां निमाज़ पढ़ण जी मोकल ॾींदो। ऐं मां चयो त मूंखे इहो बि क़बूलु आहे। चई बसि मुंहिंजा शर्त इहे ॿ अथई, बसि इहे क़बूलु अथई त मां हलाईंदो। मूंखे ॾाढो दिलचस्पु माण्हू लॻो। मां चयोमांसि सही आहे, हल दा। चई मां हिनखे वठी वियुसि।
अची ॾेखारियोमांसि बाबा हे कमु आहे, हे कमु करिणो आहे। की कम में शुरू थी वियो, कम में शुरू थी वियो। अहिड़ो त कमु कई, सफ़ाई ज़बरदस्त कमु। मां बि मज़दूरनि खां कम कराया आहिनि, पर मां अहिड़ो कमु न ॾिठो। चई विच ते चवांसि पियो त मानी खा, चई त न मानी न, छॾ मूंखे, मां मानी न खाईंदुसि। चई मूंखे दिलि में थियो त हे जहिड़ो नेक माण्हू आहे त थी सघे थो त हिनखे रोज़ो हुजे। मूंखे ॿुधाई कोन त को मूंखे रोज़ो आहे, पर मानीअ खां इनकार कई। मूंखे लॻो त हे रोज़े सां, दिलि में पियो चवां त यार छा त नौजवान आहे ऐं कहिड़ी मज़दूरी ॾुखी, सुबुह रोज़े सां, पर हिनजी तक़वा आहे। चई ॿेपारी जे अज़ान जो टाइम थियो, अज़ान जो आवाज़ु जीअं हिन ॿुधो लथो हेठि। मूंखे चई त इहो मां तोसां शर्त रखियो हो न, मालूम अथई न? मां चयोमांसि हा मूंखे ख़बर आहे, मां उन पंहिंजे ते ॿधल आंदो अथसि। की पाणी खणी ऐं उते मुंहिंजे साम्हूं न वुज़ू कयो, पर वुज़ू बि चई त अहिड़ो न कयो जो मां बि वुज़ू कयो आहे, ॿियनि खे बि वुज़ू कंदे ॾिठो अथमि, पर मां अहिड़ो वुज़ू कंहिंखे कंदे न ॾिठो। वुज़ू करे चई त मां वञा थो निमाज़। मूंसां ॿोलायल हुयुसि, चई वियो वञी जमायत सां निमाज़ पढ़। निमाज़ जे कुझु टाइम जेको निमाज़ जो थींदो आहे, निमाज़ पढ़ी वरी सिधो पंहिंजे कम ते मोटी आयो। कम ते मोटी आयो, वरी चई त टे पहरी जी अज़ान थी, वरी लथो, वरी मूंखे चई त पंहिंजो शर्त यादि अथई? मां चयोमांसि हा। वरी न वुज़ू कयो, वरी निमाज़ ते वियो हलियो, निमाज़ पढ़ी मोटी आयो। निमाज़ पढ़ी मोटी आयो, वरी कम ते शुरू थियो। मां हिनखे चयो, मूंखे चई त ॾाढो माना हिन ते। मां चयो यार मां बि ज़िंदगीअ में ॾिठा आहिनि, पर अहिड़ो हिकु त ॼण मूंखे ज़मीर मलामत पियो करे त जेकर मां हिन खां मज़दूरी न कराई, पर सोचां पियो त हिन जी अना अहिड़ी आहे जो मूंखां ईअं पैसा वठंदो कोन। हे जो कम ते टे पहरी निमाज़ पढ़ी वरी कम जो अची शुरू कई, त मां हिनखे चयोमांसि बाबा मज़दूरीअ जो टाइम पूरो थी वियो। छो जो असां मज़दूरी कराई आहे, कारीगरनि खे मज़दूरनि खे वठी न आहियूं। टे पहरी जो टाइम थींदो आहे त मज़दूर कम था लहंदा। सो टे पहरी थी वई आहे, पाण पढ़ी आयो आहे टे पहरी, सो हाणे कमु पूरो थी वियो, बसि तूं भले अॼोको तुंहिंजो कमु पूरो थी। मूंखे चई त न मां शाम ताईं मज़दूरी कंदुमि, ॿिया भले कनि टे पहरीअ ताईं, पर मां जिथे बि कमु कंदो आहियां मां शाम ताईं कमु कंदो आहियां। सो मां तुंहिंजो कमु बि शाम ताईं कंदुमि, न त मां तोखां मज़दूरी न वठंदुसि। तंहिंजे करे मूंखे छॾ, मूंखे पंहिंजो कमु करिणो। चई मां बहस कोन कयोमांसि, वरी पंहिंजे कम सां शुरू थी वियो। आख़िर शाम सिज लथे ताईं इन पे कमु कयो। जीअं हे कम तां लथो, मां हिनखे ॿ दरहम ॾिना, हिन ई हथ में खणी मूंखे चई त हे छा आहे? चई मां चयोमांसि त हे जेका तो मूं वटि न जो मज़दूरी कई आहे, हे उन जो उजूरो। छो जो यार मां बि कमु कराया आहिनि, पर जेको सचाईअ सां तो कमु कयो आहे न, सो उन जे करे मां पाण तोखे ख़ुशीअ सां थो ॾियां। मां जो हिनखे चयो त हिन ॿई दरहम मुंहिंजे ईअं मूं ॾे उछलाया, ॿई दरहम उछलाई, ॿई दरहम हेठि किरियो। मूंखे चई त न मूंखे तुंहिंजा इहे न खपनि। जेको तो मूंसां सुबुह कम ते वठी अचण महिल
जेको तो मूंसां एग्रीमेंट कई, जेको तो मूंसां वाइदो कयो, तूं बि उन ते पूरो हलियो आहे, मां बि उन ते पूरो हलंदो। मां जेका तोसां मज़ूरी ॿोली हुई उन खां वधीक मज़ूरी मूंखे न खपे। मां चयोमांसि बाबा तुंहिंजी मज़ूरी बराबरि मां तोसां ॿोली हुई, पर यार तो कमु एॾो भलो कयो आहे, मां पाण ख़ुशीअ सां थो। मां वॾो ज़ोर रखियोमांसि पर हिन मूंखां न वरितो। मां वॾो ज़ोर रखियोमांसि पर हिन मूंखां न वरितो। मजबूरनि मूंखां जेका हिन जी ॿोली हुई हिकु धर्म जी, उहो धर्म हिन मूंखां वरितो। धर्म वठी ऐं इहे जिलां जो हुयो वियो। ॿिए ॾींहं ते वरी मां सुबुह जो मां चयो त न अॼु बि मूंखे जेकर इहो ई मज़ूर हुजे, मां सिधो वियुसि अॾे ते जिथे वेठो वञी उन जाइ ते पहुतुसि, पर मूंखे ॾिसण में न आयो। ॿिया जेके मज़ूर हुया, मां उन्हनि मज़ूरनि खां पुछियो, मां ॾियो ख़बर यार हिते कल्ह हिकिड़ो मज़ूर वेठो हो, हेड़े यारे पारे मज़ूर हुयो, मां कल्ह हुनखे मज़ूरीअ ते वठी वियो हुउसि, अॼु बि मूंखे उहो साॻियो मज़ूर खपे। मां उन जे लाइ आयो हुअमि, पर मूंखे ॾिसण में नथो अचे काॾे बि। ॿिया मज़ूर जेके हुया, अब असां हलूं था, मां चयो त न, मूंखे खपे त उहो मज़ूर खपे। मूंखे उन्हनि चयो त बाबा हू छंछर जे ॾींहं खां सवा हफ़्ते में छंछर जे ॾींहं ते मज़ूरी कंदो आहे। छंछर जे ॾींहुं मज़ूरी कंदो आहे, बाक़ी जेके 6 ॾींहं आहिनि 6 ॾींहं हिते न ईंदो आहे। अलाए किथे आहे, छंछर जे ॾींहं ते ईंदो आहे, सिर्फ़ु छंछर जे ॾींहुं मज़ूरी कंदो आहे। कल्ह तूं आहीं, कल्ह छंछरु हुयो, छंछर खां सवा उहो न ईंदो आहे। हाणे जेकॾहिं मज़ूर खपनि त मज़ूर हे वेठा थी। मां चयो न, मूंखे मज़ूर खपे उहो। मूंखे चइजे उहो मज़ूर खपई त पोइ तूं हाणे इंतज़ारु कर छंछर ते ई इहो ईंदो आहे। छंछर बाक़ी 5 ॾींहं वरी इहो मज़ूरी न कंदो आहे, 6 ॾींहं मज़ूरी न कंदो आहे, छंछर ते ईंदो आहे। हाणे तूं इंतज़ारु कर छंछर। हिन चयो त यार मूंखे एॾो हुनजो कमु वणियो ऐं एॾो हुनजी सीरत, मां चयो त न ॿिया बि मज़ूर आहिनि पर कमु कराईंदुसि त इन खां, तंहिंजे करे मां बि इंतज़ारु कयो त हाणे जॾहिं छंछरु अचे त मां हिनखे कम ते वठी वञा। हाणे इन इंतज़ारु कयो छंछर जो, छंछर ते हुनखे इहो साॻियो मज़दूर मिले थो या न, उहो इंशाअल्लाह सुभाणे।